ॾे परॾे में मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खिखेर आसूदा, कहिड़ा अव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपारकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी खां थींदे चेलार, कांटियो, छाछरो, नंगर पारकर, डीपलो, इस्लामकोट, कारोंजर, कजलासर, नैणीसर खां थींदे कासबे ताईं ऐं उतां खां उमरकोट ज़िले जे खोखरा पार, वासलबा, जालूचूरो, पिथोरो, सूमरासर, हासीसर, साडर, छोर, न्यूछोर, वासलबा ऐं पर्ची स्टेशन खां थींदे उमरकोट जे ॾोटे कस खां थींदे समूरे हिन उमरकोट जे अमराणे में वसंदड़ मारूड़नि ऐं ढांचड़नि खे बि भलीकार। लीके जो हुन पार बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर ऐं रण कच्छ तोड़े कच्छ भुज में वसंदड़ ऐं जोधपुर में वसंदड़ मारूड़नि ढांचड़नि खे बि भलीकार। जी हा दोस्तो, पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे? ही लोक गीतनि जूं कहाणियूं, स्टोरीज़, हैदर हिंद, फौजिया सुमरो, शमन अली, मीराली ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि जे लोक गीतनि ते ॿधल ख़ूबसूरत ही स्टोरियूं तव्हांजे आॾो पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक तां पेश करे रहिया आहियूं। पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियोज़ पसंदि अचनि थियूं त इन ते कमेंट करियो ऐं हिकिड़ी गुज़ारिश आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। बेल आइकॉन जो बटण दॿायो त जीअं तव्हां वटि हर नए ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन वक़्तु सर पहुचे ऐं तव्हां मारूड़नि, जहांगीरनि ऐं ढांचेड़नि जे हिननि मारवाड़ी, थरी ऐं ढाटकी लोक गीतनि जूं कहाणियूं ऐं कचेरियूं ॾिसी ऐं ॿुधी सघो। जी हा दोस्तो, अॼु हिकु दफ़ो वरी असीं तव्हांखे हिंद सिंध में ॾे परॾेह में मशहूरु थर जे ढाट जे लोक फनकार हैदर हिंद जे ख़ूबसूरत ज़िंदगी ते ॿधल हिकिड़ी नई वीडियो तव्हांजे आॾो पेश करे रहिया आहियूं। हिन नई वीडियो में ख़ूबसूरत रंग मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ तस्वीरनि ते ॿधल ही ख़ूबसूरत वीडियो जंहिंमें हैदर रिंद पहिरियों दफ़ो जॾहिं उमरकोट जे तारीख़ी क़िले खे घुमणु आयो त उते उमरकोट जो तारीख़ी क़िलो घुमणु छो आयो ऐं उन जा कहिड़ा सबब हुआ, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते कंदासीं पाण कचेरी। जी हा दोस्तो, हैदर रिंद पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरतीअ सां, सिंध पाकिस्तान जे ताल्के छाछरे ऐं उमरकोट जे माग मकाननि सां इंतिहाई घणो प्यार कंदड़ ऐं इंतिहाई घणी मोहबत कंदड़ हिकिड़ो मक़ामी थर जो ढाट जो लोक फनकार हुयो। हुनखे रुगो थर जे ढाट जे मारवाड़ जे लोक गीतनि सां प्यार न हो, पर हूअ थर जे ढाट जे हिन खावड़ जे ताल्के छाछरे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि, इलाइक़नि सां, मुख़्तलिफ़ तारीख़ी माग मकाननि सां, दरगाहुनि सां ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां हुनजी बेपनाह मोहबत हुई। इहो ई कारण हो जो हुनखे जॾहिं बि गायकीअ मां, महफ़िलनि खां ऐं मौसीक़ी जी दुनिया खां थोरी घणी बि फ़ुर्सत मिलंदी हुई त हू पंहिंजनि यारनि दोस्तनि खां गॾिजी इन्हनि माग मकाननि, तारीख़ी हंधनि जो, तारीख़ी शयुनि जो न रुगो सैर सफ़र कंदो हो, पर सियाहत सां शौक़ु रखंदे पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी इन्हनि माग मकाननि जो दौरो करे कचेरियूं कंदो हो। हिकु अहिड़ी कचेरी जेका हिन उमरकोट जे तारीख़ी क़िले में कई। थर जे हिन खावड़ वारे पासे ताल्के छाछरे जे इलाइक़े में इल्मु, अदब ऐं तारीख़ ते कमु कंदड़ नौजवान लेखक इलियास रिंद सां गॾिजी हैदर रिंद उमरकोट जे तारीख़ी क़िले जो दौरो कयो। हिननि तस्वीरनि में जेके ही तस्वीरनि ते ॿधल ख़ूबसूरत वीडियो आहे, इन जे अंदरि जेके ही मंज़र आहिनि तव्हां ॾिसो पिया, इन्हनि में हैदर रिंद उमरकोट जो तारीख़ी क़िलो ऐं उन जा मुख़्तलिफ़ हिसा ॾिसी रहियो आहे। घुमण लाइ पहुतल ही हैदर रिंद तव्हां ॾिसी सघो था त उमरकोट जे तारीख़ी क़िले में दाख़िल थी रहियो आहे। संदसि हथ में हिकु लठ बि आहे। सिधी टोपी ऐं अजरक बाक़ाइदगी सां हिकु इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत स्टाइल सां कुल्हे में वेड़े हैदर रिंद हिन तारीख़ी क़िले जे हिन मेन गेट में दाख़िल थींदे तव्हां ॾिसी सघो था ऐं ॿिए तरफ़ इलियास रिंद सां गॾु हू तारीख़ी क़िले जे वॾे चौबुर्ज जेको आहे उन जे पोएं हिसे खां थींदे
थर म्यूज़ियम जेको क़ाइमु आहे त सक़ाफ़ती तारीख़ी सयाहती नवारदात ते ॿधल मुग़लिया दौर खां वठी सोढनि राजपूतनि कलोड़नि सूमरनि जे दौर जूं तारीख़ी शयूं ॾिसण जे लाइ जेको म्यूज़ियम क़ाइमु थियल आहे उमरकोट जे तारीख़ी किले में, उन तरफ़ वञी रहियो आहे। ऐं बिल्कुलु ॿिए तरफ़ हैदर रिंद उमरकोट जे मशहूरु तारीख़ी ऐं तवील तरीन डिघे थले ते मौजूदु आहे, जिते तव्हां ॾिसो था त हिकिड़ो तमामु वॾो ख़ूबसूरत क़िस्म जो लोह जो वॾो पिलर बि लॻल आहे ऐं उन थले ते हूअ टंग ते टंग चाढ़े हथ ॿधे ख़ूबसूरत स्टाइल अंदाज़ सां वेही अमराणे जे इन्हनि मंज़रनि खे ॾिसी रहियो आहे, उन हसीन ऐं ख़ूबसूरत शहर खे ॾिसी रहियो आहे, जिते राणे रतन सिंह सोढे खां वेंदे उमर बादशाह जी हाकमियत खां वेंदे राणनि राजपूतनि सूमरनि सोढनि जी हुकूमतनि जा समूरा दास्तान हूअ केॾे न ख़ामोशी सां न रुॻो ॾिसी रहियो आहे पर उन्हनि ते हू सोचे बि रहियो आहे। ऐं हा, तव्हांखे इहा बि हिन ख़ूबसूरत वीडियो में असीं नई ॻाल्हि ॿुधाईंदासीं त हैदर रिंद जॾहिं पहिरियों दफ़ो उमरकोट जो तारीख़ी किलो घुमण आयो त हुन किले जी चोटी ते वेही लोकगीत कहिड़ा ॻाया। जी हा दोस्तो, तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं हू उमरकोट जे तारीख़ी किले जे वॾे तवील डिघे थले ते मथे पहुची घड़ी खण जे लाइ थक भञे थो त हुनखे पंहिंजा मारू यादि था अचनि। हुनखे हज़रत शाह लतीफ़ भिटाई जी अज़ीम सूरमी ऐं हुबल वतनी जो अज़ीम ओंजाण मारवी यादि थी अचे ऐं हूअ किले जे हिकिड़े ज़बरदस्त कुंड ते बीह हज़रत शाह लतीफ़ भिटाई जी वाई जा मुख़्तलिफ़ जेके वायूं आहिनि उन्हनि जा बंद हू झूंगारे थो, हू ॻाए थो। हिते हूअ मारवी जूं मुख़्तलिफ़ जेके वायूं आहिनि जेके हज़रत शाह लतीफ़ भिटाई जी शाइरी मौजूदु आहिनि उहे ॻाए थो। उन में हू मारनि जी यादगिरी ऐं उमिरि सूमरे ॾांहुं मारवीअ जो जेको मयार भरो नियापो आहे त हू चए थी त आउं जेकॾहिं हिते हिन कोट किले में क़ैद आहियां, हिते मरी वञा त घोर मुंहिंजा सूमरा कज पवारनि पास। यानी लतीफ़ सरकार जी ज़बानी लतीफ़ सरकार जी ॿोली में हू चए थो त मारवी चए थी त उमिरि सूमरा तुंहिंजा ही को क़ैद कड़ा ही बंद किला मूंखे झुकाए नथा सघनि, मूंखे मुंहिंजा मारू मिठड़ा लॻनि था, प्यारा लॻनि था ऐं आउं तुंहिंजी आण कतई न वञींदुसि, तुंहिंजे आॾो कतई तुर ते सरेंडर न कंदुसि, मूंखे पंहिंजा मारू प्यारा आहिनि। जेकॾहिं हिन जे विच में आउं मरी वञा त मूं ते हिकिड़ी महिरबानी कजि जो मुंहिंजो मढ़ मलीर ॾांहुं निजां ओॾां मोकिले ॾिजां त जीअं आउं पंहिंजे मलीर जे मागन में मदफ़ून थियां। ऐं इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत इन मंज़रनि ते हैदर रिंद उमरकोट जो तारीख़ी किलो घुमियो। अॼोकी इन वीडियो में एतिरो ई।